ऑफिसर वालेकुम सलाम साईं प्लाटिंग की तरफ आया हूँ साईं। अच्छा अच्छा जी जी भाई वठो चाबी अंदर है खोलिए चेक बाहर खोलियो सर बाहर में खोलियो हाँ निकले कौन सी निकली निकले लियो सर लियो 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 बिल्कुल वडियो दरवाजा से अंदर उन खोले सही फ्लैट मुझो पैजो आहे मुंहिंजी मर्ज़ी अंदरां खोलिया या तव्हांखे चाबी ॾियां त तव्हां ॿाहिरां खोलियो बहस न कयो न। अच्छा अचणु कीअं थियो साईं तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियणी हुई अलाए कहिड़ी अॼु खां तव्हां 10 साल पहिरियां क़ुरानदाज़ीअ में प्लाट जे लाइ पैसा जमा कराया हुया पोइ सालों साल माना असां प्लाट कढंदा आहियूं 5-8 सालों साल कढंदा आहियूं हिन साल तव्हांजो निकितो 2022 में सची ॿुधायो साईं मां तो चवां त हे तव्हांजो हिकिड़ो मिंट मां ॾेखारियां हे तव्हांजी हे साईं हे ॾिसो हे तव्हांजी तस्वीर आहे आरी शो तव्हांजी त हे पुराणी तस्वीर अथव मूछूं हूंदियूं तव्हांखे आरी शो बिल्कुलु ठीकु आहे पोइ हा हा हे ट्रांसफर करणो तव्हांजे नाले ते थैंक यू अच्छा पहिरियों ॻाल्हि ॿुधो पहिरियों तक बिना तकल हुजे फर्स्ट टाइम मुझे हाउस से आया हो चाय पींदो थधो पींदो क्लाइंट जो न साईं क्लाइंट जो न पींदा आहियूं असां न किलो ॿाहिरि ऐं दोस्त ऐं हिकिड़ो क्लाइंट त न आहे न मां पाणी पीअंदुसि उहो माना आहे त हराम पर पीअंदुसि न पाणी मुंहिंजे लाइ हराम आहे पाणी नौकर बाबा पाणी ॾियोसि जी साईं वेरी गुड बाबा मुझो फ्लैट आहे न नौकर न रखियो न दिलि चवंदी आहे नौकर रखां पोइ प्रैक्टिस थींदी हा पाणी पीअ वाह सही वाह केसी बि अॼु त ॾाढी ज़बरदस्त ख़ुशख़बरी ॾिनव जो हे असांजो प्लाट निकितो आहे हे साईं तव्हां माना नौकर सेठ पाण नौकर बि पाण मां वेठो हूंदो आहे न पाण ई चवंदो बाबा चांहि पीआरियो पोइ होॾे उहो मां ई होॾे बीह करे चवंदो आहे हा साईं फिकी आहे मिठी पोइ वरी हिते वेही करे चवंदो आहे मिठी वरी पोइ मिठी ठाहींदो आहे कॾहिं कॾहिं जेकॾहिं ईअं मूड वॾो को बहस न कर सम्झी वियो माना ईअं हूंदो आहे जेकी बि शइ हूंदी आहे ॾोघो जी साईं ॾोघियो अच्छा माना प्रियो तव्हां ॾोघियो चवंदा हा असां सिंधी में वाह सही वाह ॾाढो मज़ो आयो अच्छा साईं इहो रोड फेसिंग ते आहे या कार्नर ते आहे या अंदरि प्राइम लोकेशन साईं हा प्राइम लोकेशन प्राइम माना वाह जी लोकेशन आहे हलूं था न ॻोठ वारे पासे ॾे हा हा इतां बेरिया जीअं माना ख़तम थी थिए न तुंहिंजो प्लाट शुरू थो थिए वरी उते ई ख़तम थो थिए वाह वाह एॾी माना वॾी हा माना बेरिया ख़तम तुंहिंजो प्लाट शुरू वरी ख़तम घणी एराज़ी ते आहे वेरी गुड क्वेश्चन इन जो सुवाल ॾियणो आहे जवाबु ॾियणु लाज़मी सम्झंदुसि इहो साईं तव्हांजो आहे 5x5 5x5 जी साईं मरलनि में आहे न साईं मरलनि में न आहे अच्छा गियरनि में आहे अच्छा पोइ माना गज़ल में हूंदो अच्छा गज़ल में बि न आहे पोइ छा 5 फुट हीअं वेकिरो 5 फुट ॿ नंढियूं कयो 5 फुट हीअं वेकिरो अच्छा 5 फुट ड्रेग माना 5 फुट हीअं वेकिरो ॿ वधीक थी वई आहे 5 फुट हीअं वेकिरो 5 वेकर आहे 5 ड्रेग आहे हा 5 मां 5 10 फुट पोइ त साईं 5 फुट हीअं ऐं 5 फुट इहो त बाथरूम ठहंदो मुंहिंजो साईं हाणे तव्हांजो नसीबु आहे तव्हां न पोइ इहो कहिड़े कम जो बाथरूम मां बाथरूम ठहंदो पोइ छा उते ई सॼी कारवाई कयां छा 5 फुट माना चओ था हीअं 5 फुट हीअं माना वेकर ऐं ड्रेग 5 फुट जी जी साईं असां पाण केतिरा फुटनि ते वेठा आहियूं पाण साईं पाण 6-7 फुट थी वेंदो नंढो आहे थोरो अच्छा जेकॾहिं हे असांखे नंढो आहे पोइ मां कीअं रहां हिन में हे त मुंहिंजो बाथरूम ठहंदो साईं हेठां बाथरूम ठही वियो हा मथां तव्हां पंहिंजो कमरो बाथरूम जे ठारायो राहे जे लाइ उनजे मथां तव्हां किराए ते ॾेई छॾियो माना जेकॾहिं मां मथे रहां हेठि बाथरूम कयां पोइ मथे जेको फ्लोर ठारायां उते ई सुराख करे छॾिया उतां ई इनपुट आउटपुट वञी बाथरूम न साईं उहो तव्हां अंदरां ई सीढ़ी कढी हेठि अचो अच्छा हा इन में उहो थींदव तव्हांजो अच्छा ॿियो मूंखे हिकिड़ो एडवाइस ॾियो जेकॾहिं मां हिते जेकॾहिं
कॾहिं शुगर मिल हणाया या कंहिंसां पार्टनरशिप कयां को बिज़नेस कयां इहो कीअं रहंदो इन ॾाढो ॾिनो अथव न वेरी गुड वेरी गुड मां त इन जे माना हिन में हक़ में आहे त बिज़नेस करे माण्हू माना इन्वेस्ट का शइ प्रॉपर्टी आहे न साईं रहण जे लाइ तव्हां ॻोठ में प्लाट आहिनि अच्छा हा प्लाट वॾो निकितो आहे साईं ॾाढो निकितो आहे वॾो प्लाट पोइ हाणे हिन ते मां चवां थो त माना छा शुगर मिल खोलियांसि न शुगर मिल न तव्हां प्रोजेक्ट हणो को प्रोजेक्ट हणांसि माना अहिड़ो को माना प्रोजेक्ट हणां जीअं करे माना असांखे या हीअं कयां बंगला ठाहिरायां 3-4 जेके रेंट ते ॾियां मां ॿीहर किथे रहां न साईं बंगला त न ठहंदव फ्लैटनि जो को ॾिसो कोई लोकर बाबा हेॾा पादर या ॾंडो बि खणी आ जेसिताईं पादर ऐं ॾंडो छा कंदव पुटु सम्झ न छाखे इस्तेमालु कबो आहे कंहिं ते कबो आहे जेसिताईं खणी थो अचां जी जी साईं नौकर खे चऊं पादर ऐं ॾंडो कुझु न कुझु ॿिन्ही में जेको खणी अचे साईं ॾंडो खणी आयो मां जी ॾे न मूंखे बि साईं इहे वठो उतो था जी उतो यू आर गेट आउट इन माय हाउस यू कैन गो ट्रांसफर न कराईंदो साईं मूंखे ट्रांसफर न आहे कराइणो हितां निकिरी वञ 5 फुटनि ते अहिड़े प्लाट थींदा जिते मां इहे कयां 5 फुट हीअं न आहे हल था 5 फुट हीअं हल हितां निकिर बाहर निकिर साईं तव्हांजो निको हल हल वञ निकिर हलो हलो मता वठो साईं हलो हलो निकिर हलो 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 लिखी ॾियो त तव्हां न वठंदव मूंखे न वठणो न आहे जे निको आहे त मुंहिंजे फी सभिनी लाइ खणी छॾियो हलो हलो 5 फुट इहे चरिया नथो अथव असांखे हेॾे कर चाबी काढी वई हे वठो था चाबी जी आगोड़ ॾिनी मां जी हे वठ चाबी हेॾा मूंखे ॾे टको ऐसा हेॾा ॾे चाबी ॾे हेॾे ॾे हेॾा चाबी ॾे मूंखे हेॾा वरिती आई न हेॾा ॾे मूंखे चाबी ॾे फ्लैट जी हलो नौकर खत्म तुंहिंजो प्लाट शुरू वाह। वरी खत्म अच्छा मरगलन थिया बोले तू समझायो न मरला ना रे मरला ये मरगलन दिया मरला मरला थे वो अच्छा मरला मरला विसरी हो न यो तू पुछ जो न कहू है कौन पता एरा दी घणिया तो पुछेरा दी गई जी मरगलन दिया मरगला चाहे मरगला पहाड़िया न मो तू हो चयो न पहिरियों छा चई मरला हा मरला मूंखे मरलो चवणो हलो पहुंच जा अच्छा हितां पाण हलंदा न ॻोठ हाणे त न हलंदो मां सुभाणे न मूंखे 2 ॾींहं बीहो साईं मां तव्हांखे लोकेशन थो ॿुधायां चए थो हाणे न हल छॾे हलूं था ॻोठ हिते हिन मां